औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आहियां मुहम्मद सुलेमान आरी जो अॼु 25 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। पंहिंजे प्रोग्राम क़ुरान छा थो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ ख़लीफ़े जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ ख़लीफ़े जो मादो आहे खे लाम फ़े। लफ़्ज़ ख़लफ़ जी माना आहे पोयां। लफ़्ज़ ख़लीफ़तुन वाहिद जो जमा आहे अल ख़लाफ़। लफ़्ज़ तक़दम ऐं सलफ़ ज़िद आहे ख़लफ़ जो। लफ़्ज़ तक़दुम ऐं सलफ़ जी माना आहे अॻियां। लफ़्ज़ ख़लफ़ जी माना आहे पोइते हुजणु, इख़्तिलाफ़ थियणु ऐं कंहिं जो जानशीन थियणु। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ो बनाइणु। सूरत नंबर 2 बक़रा आयत नंबर 30। ऐं ए मुहम्मद, जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो त आउं ज़मीन में ख़लीफ़तन मुक़ररु करण वारो आहियां, त मलाइकनि चयो त छा मंझसि अहिड़े इंसान खे थो पैदा करीं जेको मंझसि फ़साद मचाईंदो ऐं रतवाईंदो। ऐं असीं तुंहिंजी हम्द सां तुंहिंजी तस्बीह ऐं तुंहिंजी पाखाई बयानु करे रहिया आहियूं। अल्लाह ताला फ़रमायो त जेकी मां ॼाणा थो सो तव्हां नथा ॼाणियो। नूह अलैहिस्सलाम ते ईमान आणण वारनि मां ख़लीफ़ा मुक़ररु कया विया। सूरत नंबर 10 यूनिस आयत नंबर 73। पोइ उन नूह खे कूड़ो ॼाताऊं। पोइ खैंसि ऐं जेकी साणसि ॿेड़ीअ में सवार हुआ तिन खे असां तूफ़ान खां बचाए वरितो। ऐं खेन असां उन्हनि काफ़िरनि जो जानशीन ख़लाइफ़ बणायो। ऐं जिन असांजे आयतुनि खे कूड़ो ॼातो तिन खे ग़रक़ कयोसीं। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खां पोइ तव्हांखे ख़लीफ़ो कयोसीं। सूरत नंबर 7 आराफ़ आयत नंबर 69। छा तव्हांखे हिन ॻाल्हि ते अजब थो लॻे त तव्हां वटि तव्हांजे रब तरफ़ां तव्हां मां ई हिकु मर्द ते नसीहत आई आहे त जीअं हू तव्हांखे ख़बरदार करे। ऐं अल्लाह जो अहसान यादि करियो जो हुन नूह जे क़ौम खां पोइ तव्हांखे जानशीन ख़ुलफ़ा बणायो ऐं अव्हां जे नस्ल खे वधीक सगारो कयाईं। तंहिं करे अल्लाह जूं नेमतूं यादि करियो त मन अव्हां कामयाबु थियो। क़ौम आद खां पोइ तव्हांखे ख़लीफ़ो कयाऊं। सूरत नंबर 7 आराफ़ आयत नंबर 74। ऐं यादि करियो जॾहिं आद खां पोइ तव्हांखे उन्हनि जो जानशीन ख़ुलफ़ा बणायाईं ऐं तव्हांखे मुल्क में जाइ ॾिनाई जो अव्हां उन जे नरम मैदाननि ते माड़ियूं बणायो था ऐं जबलनि खे टुके घर ठाहियो था। तंहिं करे अल्लाह जूं नेमतूं यादि करियो ऐं ज़मीन में फ़साद कंदड़ थी न फिरो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते वञण खां पहिरियां पंहिंजे भाउ हारून खे चयो त मूंखां पोइ तूं ख़लीफ़ो थी। सूरत नंबर 7 आराफ़ आयत नंबर 142। ऐं असां मूसा सां 30 रातिनि जो वक़्तु मुक़ररु कयो ऐं उन खे वधाए ॿियनि 10 सां पूरो कयोसीं। पोइ अहिड़ीअ तरह संदसि पालणहार जे 40 रातिनि जो मिआद पूरो थियो। ऐं मूसा पंहिंजे भाउ हारून खे चयो त तूं मुंहिंजे क़ौम में मुंहिंजो ख़लीफ़ो नख़लुफ़नी
थी रहो ऐं सुधारो कंदो रहिजांइ ऐं फ़साद कंदड़नि जो रस्तो इख़्तियार न कजांइ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पोइ बनी इसराइल खे ख़लीफ़ो बणाइणु। सूरत नंबर 7 आराफ़ आयत नंबर 129। बनी इसराइलिन मूसा खे चयो त तुंहिंजे अचण खां अॻु बि असांखे ईज़ायो वेंदो हो ऐं तुंहिंजे अचण खां पोइ बि। मूसा अलैहिस्सलाम चयो त उमेद आहे त अव्हां जो रब अव्हां जे दुश्मन खे हलाक करे ऐं तव्हांखे संदसि जानशीन नख़्ल फ़कुम बणाए ऐं तव्हांखे हुकूमत ॾे ॾिसे त अव्हां कीअं था अमल करियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे ज़मीन में ख़लीफ़ो बणाइणु। सूरत नंबर 38 सात आयत नंबर 26। ए दाऊद, बेशक असां तोखे ज़मीन में ख़लीफ़तन मुक़ररु कयो आहे, तंहिं करे तूं माण्हुनि जे विच में इंसाफ़ सां फ़ैसिलो कर ऐं नफ़्सानी ख़्वाहिश जे पुठियां न हल, न त उहा तोखे अलाह जी राह खां गुमराह कंदी। बेशक जेकी अलाह जी राह खां गुमराह थिया तिन लाइ सख़्तु अज़ाब आहे, छाकाणि त उन्हनि हिसाब किताब जे ॾींहुं क़यामत खे विसारे छॾियो आहे। मके वारनि खे ख़लीफ़ो बणाइणु। सूरत नंबर 35 फातिर आयत नंबर 39। अलाह त उहो आहे जंहिं अव्हांखे ज़मीन में अॻियनि क़ौमुनि जो जानशीन ख़लीफ़ा बणायो आहे, पोइ जंहिं कुफ़्र कयो त उन जे कुफ़्र जो वबाल उन ते आहे। काफ़िरनि लाइ संदन कुफ़्र उन्हनि जे रब वटि रुगो अलाह जो ॾमर ई वधाईंदो रहंदो ऐं काफ़िरनि लाइ संदन कुफ़्र सवाइ खसारे जे न वधंदो। हर कंहिं जी दुआ ॿुधे थो ऐं ख़लीफ़ा बणाए थो। सूरत नंबर 27 नमिल आयत नंबर 62। या जेको कंहिं बेक़रार जी दुआ ॿुधे थो जॾहिं हू उन खे पुकारे थो ऐं उन जा ॾुखड़ा दूर करे थो। ऐं केरु आहे जेको तव्हांखे ज़मीन जा ख़लीफ़ा खुलफ़ा बणाए थो, पोइ छा अलाह सां गॾु को ॿियो मबूद आहे? अव्हां मां के थोरा ई नसीहत पिराइनि था। ईमान आणींदड़नि ऐं चङा अमल करण वारनि सां अलाह जो वाइदो आहे त अलाह उन्हनि खे ख़लीफ़ो बणाईंदो। सूरत नंबर 24 नूर आयत नंबर 55। अलाह अव्हां मां ईमान आणींदड़नि ऐं चङा कम कंदड़नि सां वाइदो कयो आहे त खैर ज़रूरु ज़मीन में ख़लीफ़ो बणाईंदो ऐं जहिड़ी तरह उन्हनि खां अॻियनि खे ख़िलाफ़त नख़्लफ़नहुम ॾिनी हुआईं ऐं जेको दीन उन्हनि लाइ पसंदि कयो अथसि तंहिंखे उन्हनि लाइ ज़रूरु पुख़्तो कंदो ऐं यकीनन संदन ख़ौफ़ खे बदिलाए अमन जी हालत पैदा कंदो। हू मुंहिंजी इबादत कंदा रहंदा ऐं मूं सां कंहिंखे बि शरीक न कंदा, पर जेकॾहिं उन खां पोइ कंहिं कुफ़्र कयो त उहे ई फ़ासिक़ आहिनि। अलाह ताला ख़िलाफ़त अता करे थो, हिकिड़नि खे ॿियनि खां बुलंद दर्जा अता कंदो आहे। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 165। उहो ई आहे जंहिं अव्हांखे ज़मीन में पंहिंजा ख़लाइफ़ बणाया ऐं तव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि खां बुलंद दर्जा अता कयाईं त जेकी कुझु अव्हांखे अता कयो अथसि उन में अव्हांखे आज़माए, बेशक तुंहिंजो रब सज़ा ॾियण में बि तेज़ आहे ऐं बेशक हू यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान बाझारो बि आहे। आम ईमान वारनि खे ख़लीफ़ो बणाइणु। सूरत नंबर 10 यूनिस आयत नंबर 14। हाणे असां
ज़मीन में उन्हनि खां पोइ तव्हांखे जानशीन ख़लाइफ़ कयो त ॾिसूं त अवी कीअं था अमल कयो। मां अल्लाह चाहियां हा त अवां इंसाननि जो ख़लीफ़ो फ़रिश्तनि खे करियां हा। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 60। जेकॾहिं असीं घुरूं त अवां मां ज़रूर फ़रिश्ता पैदा करियूं हाँ जेकी ज़मीन में अवां जा जानशीन यख़्लिफ़ून थियनि हा। लफ़्ज़ ख़लीफ़ा जो वधीक इस्तेमालु क़ुर पाक में हिन रीत आहे। सूरत नंबर 2 बकर आयत नंबर 66, 80, 113, 164, 176, 213, 253, 255। सूरत नंबर 3 इमरान आयत नंबर 9, 19, 55, 105, 170, 190, 194। सूरत नंबर 4 निसा आयत नंबर 9, 82, 157। सूरत नंबर 5 माइदा आयत नंबर 33, 48। सूरत नंबर 6 अनआम आयत नंबर 133, 141, 164। सूरत नंबर 7 अराफ आयत नंबर 17, 124, 150, 169। सूरत नंबर 8 अनफाल आयत नंबर 42, 57। सूरत नंबर 9 तौबा आयत नंबर 77, 81, 83, 87, 93, 118, 120। सूरत नंबर 10 यूनिस आयत नंबर 6, 19, 92, 93। सूरत नंबर 11 हूद आयत नंबर 57, 88, 110, 118। सूरत नंबर 13 रात आयत नंबर 11, 31। सूरत नंबर 14 इब्राहिम आयत नंबर 22, 47। सूरत नंबर 16 नहल आयत नंबर 13, 39, 64, 69, 92, 124। सूरत नंबर 17 बनी इसराइल आयत नंबर 76। सूरत नंबर 19 मरियम आयत नंबर 37, 59, 64। सूरत नंबर 20 तहा आयत नंबर 58, 71, 86, 87, 97, 110। सूरत नंबर 21 अंबिया आयत नंबर 28। सूरत नंबर 22 हज आयत नंबर 47, 69, 76। सूरत नंबर 23 मोमनून आयत नंबर 80। सूरत नंबर 24 नूर आयत नंबर 63। सूरत नंबर 25 फुरकान आयत नंबर 62। सूरत नंबर 26 शुराय आयत नंबर 49। सूरत नंबर 27 निमिल आयत नंबर 76। सूरत नंबर 30 रूम आयत नंबर 22। सूरत नंबर 32 सजदा आयत नंबर 25। सूरत नंबर 34 सबा आयत नंबर 9, 39। सूरत नंबर 35 फातिर आयत नंबर 27, 28। सूरत नंबर 36 यासीन आयत नंबर 9, 45। सूरत नंबर 39 ज़ुमर आयत नंबर 3, 20, 21। सूरत नंबर 41 हामीम सजदा आयत नंबर 14, 25, 42, 45। सूरत नंबर 42 शूरा आयत नंबर 10। सूरत नंबर 43 ज़ुख़रुफ़ आयत नंबर 63, 65। सूरत नंबर 45 जासिया आयत नंबर 5, 17। सूरत नंबर 46 अहकाफ आयत नंबर 21। सूरत नंबर 48 फतह आयत नंबर 11, 15, 16। सूरत नंबर 51 ज़ारियात आयत नंबर 8। सूरत नंबर 57 हदीद आयत नंबर 7। सूरत नंबर 72 जिन आयत नंबर 27। सूरत नंबर 78 निबाए आयत नंबर 3। जज़ाकल्लाह।